लाखा वेलफेयर एसोसिएशन तरफा हैदराबाद में बिरादरी के माण्हुनि लाइ ईद मिलन पार्टी मुनक़िद कई वई। हैदराबाद के इलाइक़े कासमाबाद में लाखा वेलफेयर एसोसिएशन तरफा लाखा बिरादरी के माण्हुनि लाइ ईद मिलन पार्टी मुनक़िद कई वई, जंहिंमें लाखा वेलफेयर एसोसिएशन के चेयरमैन डॉक्टर प्रोफेसर हनीफ लाखो, सीनियर वाइस चेयरमैन गुलाम रसूल लाखो, सेक्रेटरी जनरल जानिब लाखो, लाखा बिरादरी के मोअज़्ज़िज़न कर्नल अशरफ लाखो, एडवोकेट ज़हीर लाखो, हैदराबाद के सीनियर सहाफ़ी जाम फरीद लाखो, अब्दुल रशीद लाखो, अजमल लाखो, सईद लाखो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। ईद मिलन पार्टीअ खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त लाखा वेलफेयर एसोसिएशन मुल्क अंदरि रहंदड़ लाखा बिरादरीअ जे फलाह ऐं बहबूद लाइ कमु करे रही आहे। ईद मिलन पार्टी रखण जो मक़सदु बिरादरीअ जे माण्हुनि खे हिकु हंधि गॾु करे ख़ुशियूं वंडणु आहे। हिननि चयो त लाखा बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ केतिरा ई माण्हू मुल्क अंदरि वॾनि उहिदनि ते रहंदे अवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। असांजी वेलफेयर असांजी बिरादरी समेत मुल्क अंदरि रहंदड़ समूरनि बिरादरियुनि जे हक़नि लाइ जाग खोड़े रही आहे। ईद मिलन पार्टी दौरान लाखा बिरादरीअ जे माण्हुनि खे मञता अवार्ड पिणु ॾिना विया।